साल फसल टाइट थियो थी मूंखे गाड़ी वठी ॾेई आहे बुती थी वई आहे रोज़ पंचर लगी पई आहे हुकुमा कमदार जो जीप भी वठी ॾे हुकुमा तुंहिंजो हुकुमा फसल लहण ॾे आओ बाबा वॾेरे जी बादशाही जो सलाम साईं। वालेकुम अस्सलाम। बाबा कहिड़ा हाल आहिनि? शुक्र आहे। बाबा हाणे असां तव्हांखे वोट ॾेई पंहिंजी इक़्तिदार में आंदोसीं कामयाबु कयोसीं बाबा साईं। हाणे को सोचो असां ग़रीबनि जो बि बाबा साईं असां तव्हांखे वोट ॾेई पंहिंजी कामयाबी मंज़िल ते पुॼायोसीं बाबा। हाणे को असांजी नौकिरी वोकिरी जो बंदोबस्तु कयो बाबा साईं। ग़रीब माण्हू नौकिरी जी बाबा इहो कहिड़ो सब्जेक्ट यादि अथई? बाबा मैथ जो वे देना साईं ॿियो तव्हां नाराज़ न थींदो न वे हा छा चई? बाबा इहो मैथ जो सब्जेक्ट यादि आहे असांखे। मैथ जी सही सुवाल ॾींदोमांइ पोइ हुनजो जवाबु ॾींदे? हा बाबा साईं बिल्कुलु तव्हां जहिड़ो बि सुवाल पुछो मां ईअं परफेक्ट जवाबु ॾींदोमांसि। सही जी हाणे तव्हां हीअं कयो तव्हां वञो शहर जी बाबा साईं। उतां चांवरनि जी बोरी वठी आहे कटो चांवरनि जो कटो फुल भरियल हुजे त देख पचाईंदो था पता ॿुधायो आहे ईअं मां इहो कटो जो घुरायो था सवाल थो ॾियां तोखे सवाल जवाब दे ठीकु आहे उहो चांवरनि जो कटो हिते मुंहिंजे साम्हूं ईअं जेको आहे कपिड़ो विछाए करे उन में रख उन में सॼी बोरी हार कटी कयां गंटी करे पोइ उन जो हिकु दाणो घणे मूंखे ॿुधाए त टोटल कटे में दाणा घणा आहिनि? बाबा इहो कहिड़े क़िस्म जो सुवाल आहे? दिमाग़ में ई चयोमांइ न तोखे बसि तोखे नौकिरी करणी न आहे सवाल कया जवाब ॾे न बाबा साईं बसि इन में जेका त चांवरनि जे कटे में जेको हारियां इहो चांवर निकिरनि था मुंहिंजी ज़िंदगी सॼी गुज़री वेंदी बाबा साईं। मां त ॻणे त न सघंदुमि। उहो मां तूं मैथ में कचो आहे नी हल ॿियो सुवाल ॾियां थो। हा ॿियो पुछो। ॿियो इंशाल्लाह मां परफेक्ट जवाबु ॾींदुमि। कराची केॾे वियल आहे? कराची घुमियो आहे? कराची त बाबा पंहिंजो कोट ऐं हर हिकु चपो शहर जो मां घुमियल आहे बाबा साईं। कराची में सॼो घुमियल आहे सॼो। हाणे तूं मूंखे इन सुवाल जो जवाबु ॾे त कराची में कुल बिल्डिंगूं घणियूं आहिनि? कराची में बिल्डिंग आहे? हा छो? कचो आहे आगे में कचो आहे ॿुधाए। एतिरो तव्हां जो असां पढ़ियल बि घटि ऐं थोरा एतिरो असां तव्हांजे सुवालनि जा जवाब ॾियूं बाबा। वो पढ़ियल घटि आहिनि पोइ हिते छा जरा मां वटि उहो अचे जेको हो पास हुजे छा चवंदा आहिनि? हा MBBS इहो पास हुजे। बाबा असां MBB त न आहियूं बाक़ी असां इंटर थियल आहियूं। हा न इहा तालीम घटि आहे। बाबा साईं महिरबानी कयो ग़रीब ऐं असां बि। हलो ठीकु आहे कमदार हाणे जी साईं छा कयूं हिनखे नौकिरी ॾियूं? बोतारा ये आई कचो कागज़ सही थी? हा बाबा साईं ॾिसो कंप्लीट इन सफ़ा कंप्लीट इन कयो का महिरबानी बाबा ग़रीब ऐं असां बि। हा नौकिरी तुंहिंजे लाइ आहे बाबा? हा ॿुधी जी उन में तुंहिंजी पगार जेका आहे स्टार्टिंग में ई तुंहिंजी पगार 80,000 वो तो मां थदे ते ठेके जो बोतारा महिरबानी तव्हांजी। मूंखे कमु कहिड़ो करणो पवंदो? हा कमु हा जी कमु इहो आहे जो तूं इगड़ी खणी 11,000 साफ़ कने। घणी 11,000 तार साफ़ कयां? बोतारा मूंखे मरणो त न आहे? बिजली बंद हूंदी। हाँ हा पोइ ईअं अचानक बोतारा अची जो वञे बिजली त पोइ बाबा तूं कचो बस न करे सघे नौकरी कमदार ने कढे तो हल दिखाड़े कड़ो बोतारा कयो बोतारा आई कादो न चरिया अची बिची में ता पवन न पढ़ल न छा लिखल हो वालेकुम अस्सलाम। शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह तांजू दुआऊं तां खुश आयो जो खैर था अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जी हुकुम कयो साईं हुकुम कयो। तां जो छोकरो जी हारी जो पुट
ठीक है सही ठीक है हाज़िर सही हाज़िर ता चवण जी ज़रूरत ही नहीं हाज़िर सही नौकरी ॾींदा हाज़िर हाज़िर महिरबानी केरो बता ये रईस बंगलो खान जी भाई मोकले हा हरी जो छोकरो उनखे चयो नौकरी ॾियो हा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम खुश आयो दोपहर शुक्र अल्हम्दुलिल्लाह खुश आयो जो खैर वे वियो दूर से खैर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह आयो। तां खुश आयो जो खैर अथव फारूक अहमद यार तव्हांजी काल आई रईस बंगुल खान सिफारिश कई तव्हांजी नौकरी जे लाइ आया वञी सही सही अदा नौकरी ते ॾींदासीं मसइलो इहो आहे त मुंहिंजे सुवालनि जा जवाब ॾींदा वञी तव्हां सां पहिरियों सुवाल इहो आहे त पाकिस्तान में सूबा घणा आहिनि चार होशियार थी चार कहिड़ा कहिड़ा सखर हा यो सालिया पटर हा यो रोड़ी हा संग्रार को तो आती जबरदस्त यार हिनखे एड़ा छोकरा हा न यार हिनजी वॾी तालीम आहे बस हाणे अदा फारूक अहमद तुंहिंजी नौकरी पकी आहे हा बस बेफ़िक्र थी हलिया वञो ठीक है हाँ। दुकान है ला महिरबानी। कदी वई अचो ठीक है बस बस वो कमदार फोन कंदी पाण ठीक है महिरबानी तेरा जी यो फारूक छोकरो ड्यूटी ला चयो साची ड्यूटी वठी नो यार हिन में ॾियोसीं बिजली वारनि खे छा चवंदा आहिनि वापडा में वापडा अच्छा लाइनमैन कयोस हा इहो ई कयूं था तो वो उन्हें फोन आनो ना एसडीओ रे नज़ीर अहमद रे हां नजीर अहमद रे फोन आनो अस्सलाम वालेकुम हा सर छा हाल आहे वाला शुक्र अल्हम्दुलिल्लाह जी जी वॾेरो थो ॻाल्हायां हा यार हे छोकिरो मोकिलियां थो फारूक अहमद इन जी बार थो हुजे हिनखे यार नौकरी में रखिजो हा इंटरव्यू असां वठी छॾियो आहे ठीकु आहे ठीकु आहे वॾी वॾी महिरबानी हिन जी नौकरी पकी थी इन जी त थी हुई पता हा वो पकी हुई वो हुयो यार पढ़ियो न हे पढ़ियल लिखियल हुयो हां ये पढ़े